नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के झोल का खबर ॾींदारूं त मटियारी जे ॻोठ दरिया खान टालपुर जे रवासण 19 साला गुलनाथ वलद रुस्तम ख़ाशकरी जी धीउ शौकत वलद बलोचू टालपुर सांगर जी कोर्ट में प्यार परणो करे छॾियो। गुलनाथ ख़ाशकरी झोल में साफ़ी न कया रहंदे चयो त मुंहिंजे माइटनि ज़बरदस्ती ॿिए हंधि वॾी उमिरि वारे सां मुंहिंजी शादी कराइण पे चाही। मुंहिंजी माना बावजूदि हिन ज़बरदस्ती पे कई। हिन रहंदे चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शौकत वलद बलोचू टालपुर सां कोर्ट में निकाह कयो आहे, जंहिं तां मुंहिंजा माइट ॾमरजी पिया आहिनि ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त मूंखे मुंहिंजा मामा जिन में मीर मोहम्मद, अरबाब अमजद ऐं आसिफ कमालदीन ऐं ॿिया मूंखे मारण जूं धमकियूं ऐं कुड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट IG सिंध खां मुतालबो कयो त असां जूं जानियूं बचाए, असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। असांखे ना अगवा कयो आहे, ना धमकायो आहे, ना छा। असां पाण हिकिड़े जोड़े में निकिता आहियूं। असां पाण खे पसंदि कंदा आहियूं। असांजा ॿ आहिनि मामा आहिनि, हिकिड़ो कमरदीन आहे, हिकिड़ो अली नवाज़, हिकिड़ो मोहम्मद नवाज़, हिकिड़ो अमजद, हिकिड़े जो आसिफ नालो आहे, हिकिड़े अरबाब, हिकिड़ो मीर मोहम्मद। इन मां जाम जी हा, उन असांजा माइट आहिनि ऐं ॿ मुंहिंजा भाउ आहिनि, 3 मुंहिंजा मामा आहिनि। इन्हनि मुंहिंजे घर वारे खे धमकायो पिए, चवनि था असां मारदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।